अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों अॼु आख़िरी क़िस्त जी पूरी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं जेका अॼु यानी छंछर जी राति अॼु आख़िरी क़िस्त अचणी आहे। छा वाक़ई हूअ अॼु राति आख़िरी क़िस्त ॾींदा या इहा क़िस्त 2-3 ॾींहं बंदि करे यानी वरी अॻिए हफ़्ते में ॾींदा, जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे आख़िरी क़िस्त खे चांस थिए। जीअं उर्दू ड्रामे जी आख़िरी क़िस्त 2-3 हफ़्ता बंदि कई वेंदी आहे, काफ़ी हफ़्तनि खां पोइ ॾींदा आहिनि। छा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त बि इहा वाक़ई 2-3 हफ़्ता बैन करे छॾींदा, उन खां बाद में ॾींदा या अॼु ई राति इन क़िस्त खे ॾेई करे जान छॾाईंदा? बिल्कुलु दोस्तों, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। पहिरियां यानी कि पूरो ॾिसो दोस्तों, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, ॿुधाईंदा हूं तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त अॼु राति बिल्कुलु 100% ईंदी ऐं निभाग थिए पोइ मतां पोइ ना करनि, लेकिन अॼु आख़िरी क़िस्त अचण जो पको इम्कान आहे ऐं अॼु राति इहो ड्रामो फिनिश थी वेंदो। ऐं दोस्तों, जेको अॼु राति हीउ ड्रामो ख़तमु थी वेंदो ऐं अॻिए हफ़्ते नओं वरी हलायो वेंदो कुझु न कुझु हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जॻह ते। अहिड़े हिसाब सां छाजे करे हिन ड्रामे वॾियूं मतिलबु बुलंदियूं उमाणियूं पंहिंजे हिसाब सां ज़हर ज़िंदगी ड्रामो उहो ड्रामो आहे जंहिं सिंधी ड्रामनि खे उरूज ते आंदो, न त सिंधी ड्रामा ऐं फिल्मा कोई ॾिसंदो बि न हुयो। इन जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे करे तकरार ड्रामे खे बि चांस मिलियो ऐं हिननि जे करे काफ़ी नवां अदाकार मशहूरु बि थी विया। बहरहाल अनक़रीब वरी नओं ड्रामो स्टार्ट कयो वेंदो ज़हर ज़िंदगी। जी हाँ, जी हीअ ज़हर ज़िंदगी ड्रामो मतिलबु हिकिड़ी वॾी हिकु बुलंदी ते पुॻो, ॿियो ड्रामो बि ईअं ई पुॼंदो। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।